NNTV न्यूज़। जी नाज़रीन, हिन वक्त असां मौजूद आहियूं वर्ल्ड म्यूज़िक डे जे हवाले सां हिकिड़ो प्रोग्राम रखियो वियो आहे जेको फिल्ज़ा फार्म हाउस खैरपुर स्टेशन ते आहे ऐं हिते तमामु वॾी अक्सरियत में जेको सो माण्हू मौजूद आहिनि ऐं हिते तमामु सुरीला फ़नकार बि आयल आहिनि। उन सां गॾोगॾु हिते पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कंदा, पंहिंजा सुर विखारींदा। हिते हिनखे तमामु ज़बरदस्त नमूने ऑर्गेनाइज़ कयो वियो आहे। अचो त हिते जेके बि फ़नकार ऐं जेके बि असांजा मोज़िज़ महिमान आयल आहिनि उन्हनि सां तव्हांजी ॻाल्हि ॿोल करायूं त उहे हींअर कीअं फील था कनि ऐं हुते इन प्रोग्राम खे कीअं इंजॉय करे रहिया आहिनि। अचो तव्हांजी ॻाल्हि ॿोल था करायूं। साईं, तव्हां ॾिसो पिया माशाल्लाह तमामु सुठो प्रोग्राम पियो थिए ऐं तमामु सुठा फ़नकार असांजे सिंध जा मारूफ़ फ़नकार, मशहूरु मारूफ़ फ़नकार असांजो बालक सिंधी, बरकत फ़कीर, मैडम फराज शाहीन, उनजो ग्रुप, रेशमा परवीन ऐं नज़ीर यूसुफ चांडियो ऐं ॿिया तमामु घणा सुठा महिमान आहिनि। इलाही सारियूं तनज़ीमूं आहिनि जंहिंजा उहिदेदार मौजूदु आहिनि, अदाकार बि आहिनि। हिते इसरा लेगारी साहब वेठा आहिनि, अकील कुरैशी ऐं हिन में शहर जा तमामु मोज़िज़ महिमान बि आयल आहिनि। हिन प्रोग्राम करण जो मक़सदु सिर्फ़ु जेको आहे सो असांजे जेका माण्हुनि खे सुठी तफ़रीह ॾियणु आहे। हींअर तव्हां ॾिसो था पिया त कोरोना जे बीमारीअ करे हर को माण्हू पंहिंजे पंहिंजे घर में क़ाबू आहे ऐं निकिरी कोन पियो सघे। उन्हनि खे सुठी तफ़रीह ॾियण जे लाइ असां हीउ बंदोबस्तु कयोसीं ऐं थोरा तो आसा तंज़ीम वारनि जो जिन मूंखे इहा इज़त बख़्शी त हीउ प्रोग्राम कोटड़ी में कयूं ऐं मूंखे हुननि सिलेक्ट कयो त आउं हुननि जे लाइ इहो प्रोग्राम करे सघां। ऐं मूंखे ख़ुशी इन ॻाल्हि जी आहे त हीउ प्रोग्राम मुंहिंजे शहर कोटड़ी में बि थिए ऐं इंशाअल्लाह ताला हाणे प्रोग्राम जी शुरूआति थी आहे। तव्हां वेहंदव ॾिसंदव असांजा काफ़ी महिमान ऐं काफ़ी फ़नकार बि अचणा आहिनि ऐं इंशाअल्लाह घणी देर ताईं असांजो प्रोग्राम हलंदो। तव्हांजी महिरबानी। तमामु बहितरीनु प्रोग्राम रचायो आहे हैदराबाद डिवीज़न जे दोस्तनि जेके आलसन संगीतकार एसोसिएशन सां जिन जो वास्तो आहे ऐं उन्हनि जा जेके दोस्त आहिनि उन्हनि जी महिरबानी जहिड़ो जिन अहिड़ो उन्हनि खे स्पॉट जेको आहे सो मुहैया कयो आहे। आलसन संगीतकार एसोसिएशन फ़नकारनि जी वाहिद तनज़ीम आहे जंहिं पहिरियों दफ़ो वर्ल्ड म्यूज़िक डे 21 जून ते 3 सालनि खां वठी मुसलसिल मल्हाईंदी पई अचे। हीउ प्रोग्राम उन जी कड़ी आहे पर कुझु ॾींहं लेट थी वियो कुझु सबबनि जे करे साॻी हिनखे सेलिब्रेट करे पिया आहिनि। बिल्कुलु उनखे वधाइणु खपे छो त हीउ 1985 में फ्रांस जे मिनिस्टर, जर्मन जे शहर फ्रांस जेको आहे उनजो मिनिस्टर कल्चर जेको आहे ही शुरू कयो वर्ल्ड म्यूज़िक डे जेको दुनिया जे 16-17 मुल्कनि में मल्हाइजे थो ऐं कुझु अर्सो पाकिस्तान में बि मल्हायो वियो। त मां मिनिस्टर साहिब खे रिक्वेस्ट कई त इहो क्रेडिट तव्हां खणो जो तव्हांखे इहो कमु शुरू करणु खपे ऐं हुन चयो त इंशाअल्लाह ताला नेक्स्ट टाइम हिन कोर्ट में निकिरूं था। साईं, तमामु सुठी ॻाल्हि आहे छो जो वर्ल्ड लेवल ते म्यूज़िक जो ॾिहाड़ो मल्हायो वञे पियो। जसो हुजे जेका बि संगत आहे आसा जी ऐं बिलख़ुसूस एजाज़ कबलियो साहब, साईं अहमद कबलियो साहब, उनजी मोहबतूं जेके सभु फ़नकार लॾो विदुषनि फ़नकार सुठा सुठा आर्टिस्ट हिते गॾु थिया आहिनि ऐं ॾाढो पंजाब जो माहौल महसूसु थिए पियो। ऐं अहिड़ा ॾींहं मल्हाइणु खपनि छो जो म्यूज़िक जो वॾो किरदारु रहियो आहे ऐं मौसीक़ी जी रूह जी ग़ज़ा आहे ऐं ईअं महसूसु थिए पियो ॼण पंहिंजनि सां वेठा आहियूं ऐं सभु सॼो ॾाढो पंहिंजो ई आहे ऐं इंशाअल्लाह जो ॾिहाड़ खे भरपूर नमूने सां मल्हाईंदासीं। सखावत का प्रोग्राम अगरि कराइनि बि था त उहो मुसलसल को अहिड़ा चंद फ़नकार कुझु उनजी लिस्ट में नाला आहिनि। बाक़ी जीअं हिते असां सभु फ़नकार गॾु आहियूं त अहिड़ो सिस्टम नज़र न पियो अचे। हालांकि उनखे उनजो हे कमु उनजो आहे, उन करणु खपे पर उन्हनि जो कोन थो नज़र अचे उहा ॻाल्हि। ऐं ॾुख जहिड़ी ॻाल्हि त इहो शेयर कयां त लतीफ़ सरकार जी वॾी स्टेज आहे, कलंदलाल शबा सरकार सचल साईं जी वॾी स्टेज आहे। मुंहिंजो हुन फील्ड में 33 साल तजुर्बो आहे, 33 साल में फील्ड खेॾंदा आहिनि। अॼु ताईं उन स्टेज खां मूंखे मारूम रखियो वियो आहे। हिन खां वधीक नान सर कहिड़ी हूंदी। हालांकि मुंहिंजो कमु कयो आहे कंहिं कुझु कोन्हे को। असां हर महफ़िल में लतीफ़ साईं ॻायूं था, सचल साईं ॻायूं था, सूफ़ी रंग ॻायूं था पर असांखे माना यादि नथो कयो। इहा ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे। इहा उन मयार बि आहे असांजो पैगामुनि ते पहुचे अला करे ऐं तव्हांजा थोरा जो तव्हां असां अहिड़े प्रोग्राम खे कवरेज ॾियो पिया। MNN TV जी लख थोरा तायूं सां जिन असांजे हिन प्रोग्राम खे अॼु जेको आहे सो ख़ासि करे सॼी कवरेज ॾिनी आहे। लख थोरा, थैंक यू सो मच। असां हिन वक़्तु हिते जेको प्रोग्राम वर्ल्ड म्यूज़िक डे जे हवाले सां जेको कोटड़ी में हिते प्रोग्राम थियल आहे ऐं असां सां सिंध जी उहा पर्सनैलिटी आहे, उहो सिंध जो हिकिड़ो मशहूरु मज़ाया फ़नकार मौजूदु आहे कादर बख़्श मिठू। उनखां पुछंदासीं उहो छा महसूसु थो करे हिन प्रोग्राम में। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा साईं छा था महसूसु कयो हिते हिन प्रोग्राम में अची करे?
बस हेठि वेठा आहियूं तॾहिं ते वेठा आहियूं ॿियो छा महसूसु था करियूं वेठा आहियूं हेठि अलाह साईं आल सिंध संगीत एसोसिएशन अलाह करे फ़नकारनि ॿधी आहे अॼु ॻाईंदा सुभाणे उहो ई फ़नकार गिला कंदा ही फलाणे कलाम फलाणो ॻाए इन करे दुआ करियो त फ़नकारनि में ॿधी हुजे अलाह साईं सकावत ख़ातिर ख़ुशि रखे असांखे वज़ीफ़ो ॾे प्रोग्राम कयो लंडन घुमायूं ऐं शालती बेवा ॾियारियूं इन करे असीं हुनजा एहसानमंद आहियूं असीं हुनजा कल्चर डिपार्टमेंट जा शुक्रगुज़ार आहियूं अलाह साईं हुनखे सदा ख़ुशि रखे न त किथे शालती एवार्ड किथे कादर बख़्श मिठू हीअ अलाह जूं महिरबानियूं आहिनि उन्हनि साहबनि जूं महिरबानी जंहिं मूंखे ॾिनो एवार्ड उन जूं वॾियूं महिरबानियूं ऐं सकावत खाते गिला न कंदुसि असांजो इहो ई प्रोग्राम तव्हांजे टीवी जे लाइ अलाह साईं तव्हांखे कामयाबी ॾींदो अलाह साईं अव्हांजी रोज़ी रिज़्क़ में बरकत ॾींदो फ़नकार इताद ज़िंदाबाद सिंध फ़नकार ज़िंदाबाद फ़नकार माण्हू मोहबती माण्हू अल्लाह करे ख़ुशि हुजनि असांजी दुआ ई आहे उहो सभु ख़ुशि हुजनि अल्लाह साईं हर कंहिंखे रोज़ी ॾिए थो हर कंहिंजो नसीब आहे अल्लाह करे वॾा फ़नकार आहिनि जेके चैनल अथनि असीं मज़दूर माण्हू हिते मज़दूरी करण आहियूं असीं फ़नकार न मज़दूर आहियूं असीं हिते मज़दूरी करण फ़नकार उहे आहिनि जेके 24 कलाक टीवी अथनि मज़ाक़ी फ़नकार उहे उस्ताद माण्हू आहिनि ख़ुशि हुजनि ऐं हिकिड़ो माज़ूर माण्हू पंहिंजे बच्चनि जो गुज़र थो करे एवार्ड याफ़्ता आहियो तव्हां पूरी दुनिया घुमी आया इहा अलाह जी करम नवाज़ी आहे अलाह जो शुक्र हा बेनज़ीर साहिब अलाह हुनखे जन्नत में जॻह ॾियो मूंखे रूस मोकिलियईं मूंखे जर्मन मोकिलियईं हुन जूं महिरबानियूं ऐं सरदार शाह मूंखे लंडन घुमायो बिलावल ज़रदारी भुट्टो साहिबु मूंखे शालत इवावा ॾिनो उते क़दरदान आहिनि उते असांजा सिंधी बि ख़ुशि आहिनि ईमान सां हिते तव्हां सां ॻाल्हि भाऊ कहिड़ो हाल उते अरे तव्हां ख़ुशि कीअं तबियत तव्हांजी कहिड़ी ख़िदमत करियो साईं महिरबानी हिते मिठू तूं आहीं हेॾो फ़नकार पंध पियो पिणे ते चढ़ी अचां जा पंध अचां त ऐं सड़न आहे हिकु हा इन करे मोहबती माण्हू आहिनि हा रूस में आऊं त माण्हू मूंखे ॾिसंदा कहिड़ो लिबास कहिड़ो ड्रेस छा आहे हिकिड़े रूस में आऊं हुयुसि सो मूंखे होटल जा कार्ड हूंदा मूंखे इहे शलवार कमीज़ अजर खे पटको ॿधो मूं चई बसूं केॾां थियूं वञनि हाणे बस में चढ़ी पियुसि हाणे हितां खां वठी कोटड़ी खां ठटो अञा वेझो आहे परे निकिरी बस में आख़िरी बस स्टॉप ते ख़ाली थी वई ख़ाली थी हू ड्राइवर आया मूंखे चई हाणे न को अंग्रेज़ी हुननि जो न को छा मूंखे कार्ड ॾिनोमांसि मूंखे प्लास्टिक जो कप उन में चांहि पीआरियईं बिस्कुट खारायईं मूंखे ॿी बस वारे खे मूंखे कार्ड ॾे कार्ड ॾिनोमांसि हुनखे हाणे ही रोड ही होटल मूंखे उते जी लाथईं मूं चयो यार कहिड़ा माण्हू आहिनि असां वटि कंहिंखे पुछ कोटड़ी शहर खे त हितां वञ पोइ हिन पासे कुंड में घोड़ो पाणी पियो पीअंदो पोइ अॻियां वञ पोइ साइकिल जो दुकान पोइ कंहिंजो पुछई यार हेतिरी देरि तो खां पुछ यार मूंखे ख़बर कान्हे पोइ हाणे हरू भरू कंदे हिते असां वटि ईअं पुलिस असांजी ख़ुशि हुजे पुलिस वारा सुठो न पुलिस वारा मोहबती माण्हू आहिनि अलाह साईं हुननि खे ख़ुशि रखे जेको माण्हू ॾोह कंदो हुनखे सदा ज़रूरु ॾींदा हुननि जी ड्यूटी उहा आहे न तो असीं त फ़नकार माण्हू असीं ॾोहारियुनि खां परे आहियूं गानो ॿुधी पोइ छॾींदा आहिनि हा गानो ॿुध ऐं ॻाइणो आहे ई कोन हा हिकिड़े पुलिस वारे मूंखे झलियो किथां पियो मुंहिंजो जान छॾाए मूंखे जी केरु आहीं मुंहिंजो हाणे ॿुधाए वॾेरो ऐं रईस आहियां लठ मुंहिंजे हथ में केरु आहीं मुंहिंजो वॾेरो अच्छा मंडा बि वॾेरा हूंदा आहिनि छा हल उन जी महिरबानी तव्हांजी वॾी महिरबानी अलाह साईं ख़ुशि अलाह साईं ख़ुशि माशाल्लाह आल सिंध संगीतकार वेलफेयर एसोसिएशन जेका सॼे सिंध में बाक़ाइदा कमु करे पई हिन महफ़िल में ही वर्ल्ड म्यूज़िक डे आहे जेको उहो असां हिते कोटड़ी में मल्हायूं पिया असां वटि हिते मरकज़ी क़यादत बि आहे असां वटि सभु सिंध जा भलोड़ रागी आहिनि माशाल्लाह तमामु बहितरीनु ऐं तमामु ख़ूबसूरत माहौल आहे तमामु प्यारो माहौल आहे ऐं हिन में सभु सिंगर्स खे ॿुधंदासीं फ़नकारनि खे तव्हां सां गॾिजी ऐं हिते ही मंडाण जेको मचायो वियो आहे फिल्ज़ा फैमिली फार्म हाउस में एजाज़ अहमद क़बूलियो साहिब जी महिरबानियुनि सां ही माहौल रंग ख़ूबसूरत रंग जेके आहिनि ख़ूबसूरत आर्टिस्ट आहिनि सॼे सिंध जा
आर्टिस्ट आहिनि जेके हिते आयल आहिनि। बिल्कुलु सही, सकाफ़त खाते खे त अहिड़ा प्रोग्राम सकाफ़त खाते करणु घुरिजनि, पर हीअ असांजे दोस्त जेके महिरबान आहिनि या असांजा फ़नकार आहिनि उन्हनि जी पंहिंजी कोशिशि आहे त सुठे खां सुठा प्रोग्राम कजनि। मां पाण ख़ुदि मंदूर सखणी आर्ट गैलरी जो चेयरमैन आहियां। हिन ई फार्म हाउस में 1.5 महीनो अॻ में मंदूर सखेराणी साहिबु ऐं अब्दुल गफ़ार तबस्सुम साहिबु हिकु शाइर हिकु फ़नकार जे सिरे हेठि हिकिड़ो प्रोग्राम करायो, तमामु शानदार आर्ट गैलरी जे पारां। मंदूर सखणी आर्ट गैलरी आहे, सिंध लेवल ते कमु करे पई उहा। त हीअ तमामु बहितरीनु कोटड़ी में माहौल आहे, सुठा आर्टिस्ट आहिनि, सुठा फ़नकार आहिनि जेके ही पंहिंजो हुते महफ़िल मचाईंदा। तव्हां इंशाल्लाह इंजॉय कंदव, असां बि इंजॉय कंदासीं। तव्हांजो साथ सलामत हुजे। MNN टेलीविज़न नेटवर्क जेको आहे, असां हिन जा शुक्रगुज़ार आहियूं जेको असांखे कवरेज ॾेई रहियो आहे। ऐं असांजे आल सिंध संगीतकार फ़नकारनि खे, दोस्तनि खे जेके सॼे सिंध मां हिते कई आया आहिनि, इंशाल्लाह सभिनीनि खे तव्हां ॿुधंदव, असां बि ॿुधंदासीं, इंजॉय कंदासीं ऐं तव्हांजा लख थोरा। सभ खां पहिरियां मां MNN जे असांजे CEO अदा महबूब जूणे जो निहायत शुक्रगुज़ार आहियां जो असांजे हिन प्रोग्राम खे कवरेज ॾिनी आहे। उन्हनि निहायत शुक्रगुज़ार आहियां। ऐं ही आल सिंध संगीतकार एसोसिएशन जे तरफ़ां ही प्रोग्राम जोड़ियो वियो आहे जेको वर्ल्ड म्यूज़िक डे जे हवाले सां। इहा डे जेको आहे उहो 21 तारीख़ ते 22 तारीख़ ते हुयो, पर इशूज़ कुझु आहिनि जेके कोरोना जे हवाले सां असांखे जायूं अहिड़ियूं कोन पियूं मिली सघनि जिते असां पंहिंजी अरेंजमेंट करे सघूं। उहो असांखे अहिड़ो माहौल मिलियो जिते तव्हां पाण ॾिसो पिया त असांजा तमामु बहितरीनु गायक बि हिते आयल आहिनि, मॉडल्स बि आयल आहिनि ऐं तमामु दिलि ख़ुशि आहे ऐं सॼी संगत जेका आहे ख़ुशि आहे। ऐं इंशाअल्लाह ताला जेके बि असांजा दोस्त ॿाहिरि प्रोग्राम कराइनि था उन्हनि जे लाइ बि आहे त हे फिल्ज़ा फार्म हाउस तमामु बहितरीनु फार्म हाउस आहे जिते तव्हां पंहिंजा प्रोग्राम अरेंज करे सघो था। MNN TV हिकु बहितरीनु न्यूज़ TV आहे जिते असांखे तमामु घणी ख़बर पवे थी असांजे सिंध लेवल ते, पाकिस्तान लेवल ते ऐं असांजे कासमाबाद में जेके इशूज़ आहिनि उन्हनि जे बारे में असांखे ख़बर पवे थी। ऐं जसा आहे साईं महबूब जूणे जो साहिब खे जिन असांखे अहिड़ो चैनल ॾिनो आहे। आदि मारवी ग्रुप जी सरवाण असां सां मौजूदु आहे, अचो त सां ॻाल्हि ॿोलंदा। वॾी महिरबानियूं। इहा असां वॾो हिकिड़ो सुठो हिकिड़ो कोरोना खां पोइ वरी सुठो प्रोग्राम अरेंज कयो आहे ऐं जेको वर्ल्ड जे हवाले सां जेको प्रोग्राम में मौसीक़ी जे हवाले सां जेको प्रोग्राम कयो आहे ॾाढो सुठो ऐं बहितरीनु। इन में इलाही असांजा आर्टिस्ट तक़रीबन आया आहिनि, जेतिरा बि आर्टिस्ट सभु आया आहिनि, 12 महिमान बि आहिनि। उन में फिज़ा मारवी ग्रुप आहे, बख्तावर मीरा आहे, रेशमा परवीन आहे, तव्हांजी अदना फरा शाहीन बि आहे। इलाही फ़नकारनि जिन्हनि जा नाला मां नथी यकदमि खणी सघां, पर इलाही फ़नकार आहिनि। तव्हांजा लख कुर्ब। MNN जे लाइ इहो चवंदुसि की जंगल में असां मंगल कयोसीं ऐं ही कई आया ऐं हिननि जा लख कुर्ब, लख महिरबानियूं ऐं अलाह साईं हिननि खे ईअं ई कामयाबु अदाइम करे। आमीन सुमा आमीन। अलाह साईं पहिरीं त मां तमामु शुक्रगुज़ार आहियां असां संगीतकार एसोसिएशन जी जिन असांखे हिते घुराए, तमामु इज़त बख़्शी ऐं तमामु घणो मज़ो पियो अचे ऐं तमामु सुठो सुकून माहौल आहे। असांखे तमामु घणो मज़ो थो अचे ऐं अञा त मौसीक़ी शुरू थींदी पोइ त अञा सुकून मिलंदो ऐं अञा मज़ो ईंदो ऐं असां बि ॾिसूं था ऐं तव्हां बि इंजॉय कयो, तव्हां बि ॾिसो। अहिड़ा प्रोग्राम थींदा रहनि छोकी कुझु माण्हू मुंहिंजी आहिनि इन कोरोना जी वजह सां, त उन्हनि माण्हुनि खे त जंहिंजी फील्ड इहा ई आहे त उन्हनि खे गुज़ारिश आहे त कल्चर सकाफ़त खाते वारनि खे त अहिड़ा प्रोग्राम्स थींदा रहनि ऐं अहिड़ा प्रोग्राम कराईंदा रहनि छोकी सभिनीनि जो इन में आहे ऐं सभु ख़ुशि थियनि था मौसीक़ी सां छोकी मौसीक़ी रोज़ी ग़िज़ा आहे। सुठो पियो लॻे, ख़ुशी बि थिए ॾाढी ऐं एतिरा प्रोग्राम थींदा रहनि, मूंखे ॾाढी ख़ुशी आहे। जी हा, सिंगिंग बहितर आहे, मॉडलिंग बि हिकिड़ो शोबो आहे, उहो बि करणु खपे, बसि सिंगिंग हिकिड़ी रोज़ जी ग़िज़ा आहे। सुठो फील थी कयां, मज़ो पियो अचे ऐं सिंगिंग हींअर स्टार्ट थियण वारी आहे, पोइ मज़ो ईंदो, सॉन्ग ॿुधंदासीं सभु ऐं असां बि ॻाईंदासीं, उहो बि ॿुधिजो तव्हां। सूफ़ी जी सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, सूफ़ी जी सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे। फील पियो थिए ऐं अहिड़ा प्रोग्राम थियणु घुरिजे, हिननि मां इल्मु बि वठिबो आहे ऐं अहिड़ा प्रोग्राम थींदा त इल्म में इज़ाफ़ो थींदो आहे। सुठी ॻाल्हि आहे, हींअर सिंगिंग शुरू थियण वारी आहे, ॿुधंदासीं कुझु ॿुधाईंदासीं, तव्हां ॿुधंदो न, हींअर ॿुधाईंदासीं। लॻी थो प्यार जे क़ाबिल भली महबूबा माणा कर
लॻी थो प्यार जे क़ाबिल भली महबूब माणा कर मोहिया तो कयो माइल मोहिया तो कयो माइल भली महबूब माणा कर लॻी थो प्यार जे क़ाबिल। ॾाढो सुठो पियो लॻे असांखे ऐं सुठो फील पियो थिए माशाअल्लाह। असांजे सिंध जे हवाले सां असांजी मौसीक़ी जे हवाले सां इहो शो आहे त असांखे त सुठो ई लॻंदो ऐं ॾाढो पंहिंजो पाण खे ख़ुशी महसूस पिया कयूं। हालांकि उस्ताद असांजो जेको आहे उनजी वॾी महिरबानी जो असांजे फ़नकारनि जे लाइ ऐं सिंध जे लाइ हेॾो कुझु कयो आहे उस्ताद गफ़ूर। त मां उन्हनि खे थैंक्स चवणु चाहींदसि त तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां असांजे लाइ एतिरो कुझु कयो आहे। हाँ जी हाँ बिल्कुलु छो त असांजो सिंध जो सखावत आहे त उन्हनि खे त चवणु असांजो हक़ त न आहे पर एतिरो चऊं था त करणु खपनि असांखे अहिड़ी मोट ॾियनि असां फ़नकार जेके न्यू फ़नकार आहिनि या जेके अहिड़ा फ़नकार आहिनि जेके वीचारा घर वेठा आहिनि उन्हनि खे बि थोरो अॻिते आणण जी कोशिशि कनि। भली दुनिया जी कहिड़ी बि कुंड में हुजां भली दुनिया जी कहिड़ी बि कुंड में हुजां आहियां सिंधी इहो मां फ़ख़ुर सां चवां आहियां सिंधी इहो मां फ़ख़ुर खां चवां। साईं डॉक्टर हनीफ़ सुमरो शिकारपुर खां हिते इन प्रोग्राम में कई आयो आहे छो त तव्हांजी हुन सां ॻाल्हि ॿोल था करो साईं तमामु बहितरीनु ऐं जेका आसा जी तंज़ीम आहे उनजो सॼो जेको जस वञे थो उस्ताद अब्दुल गफ़ूर सुमरे ते त हू हिन तंज़ीम खे कीअं खणी हलियो आहे पूरी सिंध में ऐं सिंध खां ॿाहिरि बि हाणे इन तंज़ीम जूं शाखूं खुलण वारियूं आहिनि ऐं पंजाब वारनि हिनखे महसूसु कयो आहे। ऐं अहिड़ा प्रोग्राम हक़ीक़त में त असांजी जेके ज़हनी बीमारियूं आहिनि डिप्रेशन आहे ॿियूं बीमारियूं आहिनि उन्हनि खे हल करण लाइ अहिड़ा प्रोग्राम जेका रिथिया वञनि ऐं हीअ प्रोग्राम हिकिड़ी रूह जी ग़िज़ा आहिनि ऐं बीमारियुनि खां बचाव जो ज़रियो आहिनि। साईं MNN टीवीअ खे मां अॻु में बि असां ऑब्ज़र्व कयो आहे ऐं हीअ हमेशह फ्रंट लाइन ते रही आहे। तोड़े कहिड़ी बि ख़बर हुजे तोड़े हिकिड़ो वाक़ियो हुजे को अहिड़ो ख़ुशी जो प्रोग्राम हुजे या अहिड़ा का मसइला थियनि था MNN टीवी हिनखे हमेशह अॻिते इन्हनि प्रोग्रामनि खे अॻिते खयो आहे ऐं इंशाअल्लाह ताला असांजूं दुआऊं आहिनि MNN टीवीअ खे त इहे प्रोग्राम खे अॻिते वधाइनि ऐं इहा इंशाअल्लाह ताला हमेशह कामयाबु रहंदी ऐं फ्रंट लाइन ते ईंदी। तमामु बहितरीनु तमामु ख़ूबसूरत ऐं अॼु जेको प्रोग्राम आहे सो जीअं त अॼु वर्ल्ड म्यूज़िक डे आहे ऐं उन हवाले सां हिते दोस्तनि आसा जे दोस्तनि जेको हिते प्रोग्राम मुनक़द कयो आहे ऐं तक़रीबन सिंध जा वॾा नाला अॼु हिते मौजूदु आहिनि मूसीक़ी जे हवाले सां राग जे हवाले सां ऐं मुबारकबाद पेश कंदुसि आसा जे सभिनी दोस्तनि खे ऐं जो असां आर्टिस्टनि खे बि एक्टरनि खे बि हिते अॼु सुरीलनि माण्हुनि जे विच में वेठा आहियूं त तमामु बहितरीनु लॻी रहियो आहे। ऐं असां करोना खां पोइ जीअं करोना जो हलियो हुयो 2-3 महीना मसइलो उन खां पोइ शायदि पहिरियों प्रोग्राम आहे जेको भरपूर नमूने सां अञा त स्टार्ट आहे ऐं तमामु बहितरीनु प्रोग्राम आहे ऐं थियणु घुरिजनि अहिड़ा प्रोग्राम थियणु घुरिजनि ऐं हर प्लेटफॉर्म ते अहिड़ा प्रोग्राम थियणु घुरिजनि ऐं मूसीक़ी रूह जी ग़िज़ा आहे ऐं असांजी सुञाणप बि आहे सिंध जी सुञाणप आहे ऐं असां वटि सिंध में तमामु वॾा रागी थी गुज़रिया आहिनि ऐं हींअर बि जेके रागी असांजा आहिनि चाहे उन्हनि में सीनियर बि आहिनि या नई टही जा बि आहिनि उहे तमामु सुठी महिनत करे रहिया आहिनि सुठो ॻाए रहिया आहिनि ऐं असांजी मूसीक़ी ॾिठो वञे त दुनिया जी मूसीक़ी जेकॾहिं ॾिठो वञे त थोरो पोइते पियो वञे पर असां सिंधी जेका असांजी मूसीक़ी आहे सिंधी राग आहे असांजो उहो अॻिते पियो वधे सो असांजूं दुआऊं असांजूं नेक तमन्नाऊं इन्हनि दोस्तनि सां गॾु आहिनि सर बिल्कुलु सकाफ़त खाते हींअर कोशिशि कई हुई कया प्रोग्राम कोविड खां पहिरीं जेके आहिनि सकाफ़त खाते हर डिस्ट्रिक्ट में शायदि शहर में मूसीक़ी जा प्रोग्राम कया पिए मच कचहरी जे हवाले सां बि
ऐं ड्रामा बि कया सकाफ़त खाते अहिड़ा प्रोग्राम थियणु घुरिजनि कराइणु घुरिजनि सकाफ़त खाते खे हर शहर में नंढे वॾे शहर में अहिड़ा प्रोग्राम कराइणु घुरिजनि सकाफ़त खाते जो सकाफ़त खाते ज़ाहिर हाणे गवर्नमेंट जे लेवल ते हिकिड़ा जेके प्रोग्राम थींदासीं त वॾी हाई लेवल जे थींदा न इन्हनि दोस्तनि खे शाबाश जो पंहिंजे हिसाब सां हिननि प्रोग्राम कयो पंहिंजे मयार तां पंहिंजे आलसारू पर सकाफ़त खातो जेको प्रोग्राम कंदो त उहो अञा वधीक बहितरीनु लेवल ते सुठी लेवल ते थींदो ऐं सकाफ़त खाते खे आउं इहा ई अपील कंदुसि त उन्हनि खे बि अहिड़ा प्रोग्राम कराइणु घुरिजनि हाणे हूअं ई कोरोना ख़तमु पई थिए पर जेके ख़ासि तौर ते मूसीक़ी हवाले सां ऐं स्टेज ड्रामनि जे हवाले सां सकाफ़त खाते खे अञा बि काफ़ी कमु करिणो आहे ऐं इंशाअल्लाह ताला असांखे उमेदु आहे त ज़रूरु कंदी सकाफ़त MNN TV खे आउं मुबारकबाद पेश कंदुसि मुंहिंजूं नेक ख़्वाहिशात MNN TV सां गॾु आहिनि ऐं आउं इहा दुआ कंदुसि ऐं मुंहिंजी ख़्वाहिश आहे त MNN TV अॻियां हली हिकिड़ो पंहिंजो सुठो नालो हिकिड़ो पंहिंजो सुठो मक़ाम ऐं पैदा करे ऐं मुंहिंजूं नेक तमन्नाऊं नेक ख़्वाहिशातूं MNN TV सां गॾु आहिनि ऐं इंशाअल्लाह ताला असांजो साथ फनकारनि जो MNN TV सां गॾु रहंदो अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे महिरबानी तव्हांजी महिरबानी पहिरियां त MNN TV वारनि जी असां वटि पहुतो हीउ जेको आशा जे प्लेटफॉर्म तां वर्ल्ड म्यूज़िक डे जे हवाले सां जेको प्रोग्राम रिथियो वियो आहे हिकिड़ो हैदराबाद जी थधियुनि हवाउनि में हिकिड़ो ख़ूबसूरत प्रोग्राम आहे म्यूज़िक जेको आहे सो असां जीअं त ड्रामा फील्ड सां वाबस्ता माण्हू आहियूं एक्टर आहियूं डायरेक्टर आहियूं असांजो बि हिन म्यूज़िक सां दामन ऐं चोली जो वास्तो आहे ऐं सिंध त आहे ई पंहिंजो को आहे सो अहिड़ी ख़ूबसूरत मौसीक़ी जी मालामाल आहे ऐं तव्हांखे ॿुधाईंदो वञा त जेको सिंध जो क़दीमी साज़ आहे फोक जो उहो आहे भोरिंडो जेको सिंध जी दरियाफ़्त आहे सिंध भई वॾा क्लासिकल ॻाइणा ॾिना आहिनि वॾा फोक सिंगर्स ॾिना आहिनि ऐं सिंध इन हवाले सां कल्चर जे हवाले सां मालामाल आहे अॼोको हीउ जेको इवेंट आहे आशा वारा बि जस लहणनि जिन तमामु सुठा साथी हिन कोविड खां पोइ गॾु कया अहिड़ो ख़ूबसूरत प्रोग्राम अरेंज कयो तंहिं पहिरियां त जस हुजे हिन जेको लोगो साम्हूं आहे MNN जेको बि प्रोग्राम हुजे हैदराबाद एरिया हुजे जामशोरो हुजे कोटरी हीउ लोगो ॾिसी दिलि ख़ुशि थी थिए अलाह हिन लोगो खे अॻिते वधाए ऐं हीउ प्रोग्राम जेको म्यूज़िक डे मल्हाए पियो वञे ॾाढी ख़ुशी पई थिए कोरोना जे दौर में हर माण्हू परेशान हो खुली हवा में ॿाहिरि निकिता आहियूं ऐं ॾिठो वञे त कोरोना खां पोइ पहिरियों प्रोग्राम आहे ॾाढे दिलि पे ख़ुशि थिए ऐं अहिड़ा प्रोग्राम थींदा रहनि त उमिरियूं वधंदियूं असांजूं